दोस्तों अस्सलाम वालेकुम हक़ मौजूद दोस्तों छा हाल खुश आहियो दोस्तों अॼु दिलि चयो त तव्हां सां वरी अयाज़ अहमद शेख जो नसर जो कुझु सुठो शेयर कयां ऐं उहो अयाज़ अहमद शेख जो कोई नसर लिखियो आहे शेख अयाज़ के भेटा तौरु लिखियो अथनि पाण शेख अयाज़ के भेटा ॾिनी अथनि नसर में लिखनि था त ए अयाज़ तुंहिंजे गीतनि जे मिटीअ सां जेको बि मिलियो आहे ए अयाज़ तुंहिंजे गीतनि जे मिटीअ सां जेको बि मिलियो आहे उन आज़ादी जे आसमान ॾांहुं ज़रूरु ॾिठो आहे उन आज़ादी जे आसमान ॾांहुं ज़रूरु ॾिठो आहे अयाज़ तूं त वक़्त जो देवता शाइर आहीं अयाज़ तूं त वक़्त जो देवता शाइर आहीं हे सुंड थियल सुञा माण्हू तो ताईं पहचन त छा हे सुंड थियल सुञा माण्हू तो ताईं पहचन त छा पर तुंहिंजे हिकु सिट जे सफ़र ताईं बि पुॼी नथा सघनि पर तुंहिंजे हिकु सिट जे सफ़र ताईं बि पुॼी नथा सघनि ए अयाज़ तुंहिंजे गीतनि धरती जे दिलि में अहिड़ी त धमाल मचाए छॾी आहे ए अयाज़ तुंहिंजे गीतनि धरती जे दिलि में अहिड़ी त धमाल मचाए छॾी आहे जंहिं धमाल ते सिर जो सांगो लाइ सॼी सिंध अची ॻरी आहे ए अयाज़ तुंहिंजे गीतनि धरती जे दिलि में अहिड़ी त धमाल मचाए छॾी आहे जंहिं धमाल ते सिर जो सांगो लाइ सॼी सिंध अची ॻरी आहे ए अयाज़ तुंहिंजे शाइरी जो एॾो त वॾो कद आहे ए अयाज़ तुंहिंजे शाइरी जो एॾो त वॾो कद आहे जंहिंसां धरती जी माप त छा पर आसमान जा तारा बि लाहे था सघजनि जंहिंसां धरती जी माप त छा पर आसमान जा तारा बि लाहे था सघजनि ए अयाज़ तुंहिंजे गीतनि जे मिटी सां जेको बि मिलियो आहे उन आज़ादी जे आसमान न ज़रूरु ॾिठो आहे दोस्तों महिरबानी उमेद तव्हांखे अयाज़ अहमद जो नसर घणो पसंदि ईंदो ऐं ख़ुशि रहो मुस्कुराईंदा रहो जियो ॿियनि खे जीअण ॾियो थैंक यू